काफरन सलाह कई यहूदियुनि खां पुछूं त नबी साईं खां मोजो मोहम्मद खां कहिड़ो वठूं जेको न करे सघे ची जादू जो घर जो असर जमीन ते जादू हलंदो मथे न हलंदो तंहिंजे करे तव्हां चुस तूं जे अलाह जो सचो नबी आहीं त पोइ चंड खे ॿ टुकड़ा करे ॾेखार। हिननि इहे सवाल जो अची कयूं यहूदी आलमनि खां पुछी आया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ॾे रुजू कयो। अलाह जो सुणा देरी कोन्हे का तूं पंहिंजे आंगुर खे मथे कर चंड ॿ टुकड़ा करण मुंहिंजो कमु आंगुर जो इशारो हुजूर जे जिस्म जो टुकड़ो जॾहिं मथे थियो त मथे अर्श वारो मथियां आसमान जो चंड उहो चीरजी पियो। हदीस बुखारी मुस्लिम में आहे इन शक्कल कमर वाला आद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिरकतैन फिरकतुन फौकल जबल व फौकल जबल व फिरकतुन दूना फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशहदु मुत्तफकुन अलैह। मदीने वारे मीर फरमायो मदीने वारे मीर जे ज़माने में चंड ॿ टुकड़ा थियो हिकिड़ो जबल जे मथां ॿियो जबल जे हेठि हिकिड़ो ज़मीन ते ॿियो अर्श ते आंगुर सां इशारो कयूं मुल्क शाम जे वापारियुनि ॾसियो त असां चंड खे ॿ टुकर थींदे ॾिठो इहो कंहिं में बि न हो जेको हुजूर में कमाल